हेलो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते दोस्तों, कीअं आहियो सभु? उम्मीद आहे सभु ठीकु हूंदो। मुंहिंजो नालो परदीप मेघवाड़ आहे। आइस क्लास जे प्लेटफॉर्म तां तव्हां दोस्तनि सां मुखातिब आहियां। दोस्तों, फाइनली अॼु असां आइस क्लास जो ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम आइस क्लास बूट कैंप IBC लॉन्च करे चुका आहियूं। अॼु खां हींअर खां ई तव्हां वेबसाइट विज़िट करे पंहिंजो पाण खे रजिस्टर करे पंहिंजो जेको बि जंहिं कोर्स में तव्हां इंट्रस्टेड हुजो उन में रजिस्टर करे ऐं ट्रेनिंग वठी सघो था। पोर्टल जी जेका URL आहे, जेका वेबसाइट आहे, उहा iScholars.pk iScholars.pk स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था। ऐं सभ खां पहिरीं त इन जे लाइ माज़रत असां तव्हांखे वॾो इंतज़ारु करायो, छो त असां इन जे ऑनलाइन जेको पोर्टल हुयो, इन जे असां हिकिड़ो लर्निंग मैनेजमेंट सिस्टम जेको ठाहियो आहे, इन जी असां तयारी में हुआसीं, त उन में असांखे वॾो टाइम लॻी वियो, छो त उहो हिकिड़ो प्रॉपर असांखे डेवलप करिणो हुयो, त उन खे डेवलप कंदे टाइम लॻी वियो। हाणे ऑनलाइन पोर्टल या लर्निंग मैनेजमेंट सिस्टम जेको आहे उन जे बारे में बि घणा दोस्तनि खे ख़बर हूंदी, पर जिन दोस्तनि खे नाहे ख़बर उन्हनि खे मां ॿुधाईंदो हलां। जीअं तव्हां कंप्यूटर ते वेही करे फेसबुक विज़िट कंदा आहियो ऐं उन खे वरी ID पासवर्ड सां लॉगिन करे अंदरि वञी तव्हां एंटरटेनमेंट वीडियो ॾिसो या पंहिंजे दोस्तनि सां इंटरेक्ट कयो या कुझु बि सोशल मीडिया उते वाल ॾिसो, त अहिड़े तरीक़े सां ही हिकिड़ो पोर्टल आहे। हिन में तव्हां जॾहिं बि रजिस्टर कंदो त तव्हांखे हिकिड़ो ID पासवर्ड मिलंदो, उहो तव्हां PC तां वेही करे ऐं उन खे लॉगिन करे ऐं उन में तव्हां अंदरि जेको कोर्स जो आउटलाइन तव्हां ॾिसी सघो था, जेके बि कोर्सिस हूंदा पंहिंजो पाण खे मल्टीपल कोर्सिस में रजिस्टर करे सघो था। ऐं उन खां अलावा तव्हां क्लासिस जो शेड्यूल बि ॾिसी सघो था। उन खां अलावा तव्हांखे जेको ट्रेनर आहे उन सां जॾहिं कनेक्ट थींदा तव्हां, त जेका ट्रेनिंग जे लाइ ऑनलाइन जेका ज़ूम या असां जेके बि डिफरेंट यूज़ कंदासीं ऑनलाइन ट्रेनिंग जे लाइ टूल्स, त उन्हनि जूं लिंक्स वग़ैरह बि उते तव्हांखे मिलंदियूं ऐं असाइनमेंट्स बि उते तव्हां हल करे सघो था ऐं उते तव्हांखे मिलंदियूं। त इहे सभु शयूं जेके आहिनि तव्हां इन पोर्टल मंझां ई करे सघो था। अक्टूबर पूरो महीनो असां एडमिशन जो राउंड हलाईंदासीं ऐं नवंबर जे फस्ट वीक खां इंशाल्लाह असां जेको आहे पंहिंजे बाक़ाइदा क्लासिस जो आगाज़ कंदासीं। हाणे जेके दोस्त गुज़िरियल 8-9 महीननि खां जीअं आइस क्लास शुरू थियो आहे, जेके दोस्त फॉलो कनि पिया उन्हनि खे त ख़बर हूंदी आइस क्लास छा आहे, पर कुझु अहिड़ा बि दोस्त हूंदा जेके नवां हूंदा, जिन हींअर जॉइन कयो हूंदो, त उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त आइस क्लास बेसिकली आहे छा ऐं आइस क्लास जे पोयां असांजा कहिड़ा मक़सद आहिनि ऐं आइस क्लास मां तव्हां पंहिंजो पाण कीअं फ़ाइदो वठी सघो था। त शुरू कयां थो बेसिक कॉन्सेप्ट खां। त आइस क्लास बेसिकली इहो नाले जो मक़सदु छा आहे, त आइस क्लास बेसिकली आई इंटरनेट मां वरितो वियो आहे, आई फॉर इंटरनेट, ऐं स्कलर्स जेको आहे मतिलबु हुनरमंद, पाण जे नाले जे पोयां इहो कॉन्सेप्ट आहे त इंटरनेट जा हुनरमंद, त मतिलबु अहिड़ा हुनरमंद जेके इंटरनेट ते वेही करे ऑनलाइन रोज़गार करे सघनि। त हिकिड़ो ईअं सम्झो कि आइस क्लास हिकिड़ी सिर्फ़ु सॉफ्टवेयर कंपनी न, बल्कि हिकिड़ी मूवमेंट
मूवमेंट आहे, हिकिड़ी जदोजहद आहे, जंहिंजो मक़सदु आहे त असांजी सिंध में स्पेशली जेके असांजा सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ जेके दोस्त आहिनि उहे तमामु घणा जेके आहिनि बेरोज़गारी सां विड़ी रहिया आहिनि। यूनिवर्सिटी मां एॾियूं वॾियूं प्रोफेशनल डिग्रियूं खणण खां पोइ बि उन्हनि खे रोज़गार नथो मिले। त असांजो मक़सदु आहे त असां उन्हनि सभिनि दोस्तनि खे जेके बेरोज़गार आहिनि, जंहिं वटि इंटरनेट जी एक्सेस आहे, जंहिं वटि लैपटॉप आहे या जेकॾहिं लैपटॉप अफोर्ड करे सघनि था, त उहे दोस्त असां वटि अचनि ऐं ट्रेनिंग वठी ऐं पंहिंजो फ्रीलांसिंग मार्केट हिकिड़ी तमामु वॾी मार्केट आहे। ऐं फ्रीलांसिंग जे बेसिक कॉन्सेप्ट जे बारे में बि तव्हां पेज ते ॾिनल मुंहिंजी वीडियो जेका आहे उहो तव्हां ॾिसी सघो था। त फ्रीलांसिंग करे ऐं पंहिंजो बाक़ाइदा असां रोज़गार करे सघनि। त असां जनवरी में पंहिंजो आगाज़ कयो हो। मार्च खां असां पंहिंजा क्लासिस जेके आहिनि शुरू करे चुका हुआसीं, जंहिंमें असां एतिरा महीना असां 2 बैच कंप्लीट कयोसीं, जंहिंमें असां ऑन कैंपस पढ़ायो पिए मिठी में, जिते असांजो मेन ऑफिस आहे उते असां पढ़ायो पिए। ऐं जंहिंमां फ्रीलांसिंग जी जेके ट्रेनिंग आहे उन्हनि खे पहिरीं त असां स्किल सेखारिया, वर्डप्रेस असां सेखारी, उन्हनि खे वेब डेवलपमेंट सेखारी, ग्राफिक डिज़ाइनिंग सेखारी। असां वटि मेजर 3 कोर्सिस असां ॿिया बि लॉन्च कया, पर असां वटि 3 कोर्सिस जेके हुआ उन्हनि में एडमिशन थिया। दोस्त जेके वर्डप्रेस सिखिया उहे अगस्त में कंप्लीट करे चुका हुआ, पंहिंजो फ्रीलांसिंग जो कोर्स बि कंप्लीट करे ऐं पंहिंजो पाण खे फ्रीलांसिंग मार्केट में लॉन्च बि करे चुका हुआ। ऐं उन्हनि मां कुझु दोस्त अहिड़ा बि आहिनि जेके इन मंथ जे ड्यूरेशन में तक़रीबन 400 प्लस 300 प्लस डॉलर जेको आहे उहो अर्न बि करे चुका। ऐं पाण हिकिड़ो फ्रीलांसर आहियां। गुज़िरियल 12 सालनि खां मुंहिंजो इन में ऑनलाइन फील्ड में मुंहिंजो तजुर्बो आहे ऐं मल्टीपल IT कंपनी रन करे चुको आहियां। दुबई में बि मूं पंहिंजो IT कंपनी रन कई आहे ऐं पाकिस्तान में हींअर बि जेको आहे IS क्लस खे आउं लीड कयां पियो। IS क्लस बेसिकली हिकिड़ी IT कंपनी आहे। कोर्सिस जे बारे में ॿुधाईंदो हलां त असां जेके आहिनि हींअर IBC जेका इन खे असां शार्ट कयो आहे IS क्लस बूट कैम्प, त उनखे जेका आहे असां उन में जेके कोर्सिस रखिया आहिनि उन्हनि में असां वेब डेवलपमेंट जो कोर्स रखियो आहे, मोबाइल ऐप डेवलपमेंट जो कोर्स रखियो आहे, डिजिटल मार्केटिंग जो कोर्स रखियो आहे ऐं ग्राफिक डिज़ाइनिंग जो कोर्स रखियो आहे। ऐं उन खां अलावा बि असां इन मज़े जी ॻाल्हि इहा आहे, हिन में आउं पाण बि ट्रेनिंग ॾींदुसि, जंहिंमें मुंहिंजो पंहिंजी जेका एक्सपर्टीज़ आहिनि डोमेन आफ्टर मार्केट, जंहिंमें आउं फ्रीलांसिंग कंदो आहियां, उहो बि हिकिड़ो स्किल आहे। त उन में जेको आउं पाण पढ़ाईंदुसि त उहो बि असां कोर्स रखियो आहे। जेके दोस्त ऑलरेडी IT फील्ड में आहिनि या जेके प्रोफेशनल लेवल ते आहिनि या बिज़नेसमैन आहिनि, उहे बि मूंखां इन कोर्स में दाख़िला वठी ऐं मूंखां पर्सनली ट्रेनिंग वठी सघनि था, जंहिंमें आउं 1 to 1 उन्हनि खे ऑनलाइन सेखारींदुसि। असां कोशिशि कंदासीं त हर कोर्स जे बारे में असां ओरिएंटेशन क्लास रखूं, जिते तव्हां ऑनलाइन जेको आहे विज़िट कयो विदाउट एनी फीस, ऐं उन खां पोइ तव्हां डिसाइड कयो त कहिड़े कोर्स में असांखे वठणु घुरिजे। उन खां अलावा तव्हां गूगल तां ॾिसी सघो था, सर्च करे सघो था त कहिड़े कोर्स जी कहिड़ी डिमांड आहे। ऐं उन खां अलावा असां कोशिशि कंदासीं हर कोर्स जे बारे में हिकिड़ी इंफॉर्मेटिव वीडियो ठाहियूं, जंहिंमें असां इहो रखूं त इन कोर्स सिखण सां तव्हांखे केतिरो फ़ाइदो आहे। अच्छा, हिन में हिकिड़ी स्पेशल जेका ॻाल्हि आउं कंदो हलां, असांजी जेके भेनरूं आहिनि असांजूं सिंध जूं, यूनिवर्सिटियुनि में पढ़ण खां पोइ बि जेको आहे उहे पंहिंजूं एतिरियूं डिग्रियूं खणण जे बावजूद बि प्रोफेशनली उहे जॉब वग़ैरह न करे सघंदियूं आहिनि। त उन्हनि जे लाइ असां कोशिशि कंदासीं त उहे वधि में वधि फ्रीलांसिंग जॉइन कनि। ऐं जेकॾहिं पंजाब साइड या KP साइड ॾिसिजे त तमामु घणो इन फील्ड में अॻिते आहे। असांजूं जीवी जूं नियाणियूं जेके आहिनि उहे तमामु घणो अॻिते आहिनि, जेके फ्रीलांसिंग कनि थियूं, घर वेही पंहिंजे फैमिली में जेको आहे उहो फिनेंशियल हेल्प कनि थियूं। त
त सिंध जे जेके असांजूं भेनरूं आहिनि उन्हनि जे लाइ असां हिन में सिस्टम रखियो आहे त जेको बि कोर्स हूंदो उन में जेकॾहिं असांजूं अधड़ियूं दाख़िला वठंदियूं त उन्हनि जे लाइ 50% डिस्काउंट हूंदो फीस में। त ही हिकिड़ो इंट्रोडक्शन हुयो असांजे कोर्स जे बारे में। ऐं हाणे जेको आहे तव्हांखे जेके बि सुवाल वग़ैरह हुजनि उहे तव्हां असांखां पुछी सघो था। कमेंट में सुवाल लिखो ऐं आउं कोशिशि कंदुसि तव्हांखे उन्हनि जा जवाब ॾियां। वॾी महिरबानी। जी दोस्तों, असल में वीडियो में थोरो लेग हुयो, उनजे लाइ माज़रत। ऐं हीअ हिकिड़ो प्री रिकॉर्डेड वीडियो हो, छो त जेका पब्लिक स्पीकिंग जेका आहे इहे शयूं आहिनि, इहे असां पाण बि सिखूं पिया था। असां पंहिंजे स्किल में त महारत रखूं था जेतिरो कुझु आहे, पर हाणे इहो जेको ॻाल्हाइण वारो कमु आहे इहो जेको आहे असां पाण सिखूं पिया। सो उनजे करे इहो जेको बि मवादु हुयो इहो प्री रिकॉर्डेड हुयो। ऐं हाणे जेको ई तव्हां सां ॻाल्हायां पियो इहो लाइव आहियां। हाणे जेके बि दोस्त जंहिंखे बि मुंहिंजे ख़्याल में शयूं सम्झ में आयूं हूंदियूं ऐं जंहिंखे बि क्वेश्चन्स हुजनि उहे पंहिंजे हिन कमेंट में क्वेश्चन लिखनि था। कोशिशि कंदुसि उन्हनि जा जवाब ॾियां। लव रत्नाणी लिखे थो, ॿियनि सूबनि जी अदरनि अदा असल में तव्हां जेको आहे वीडियो इहो मुंहिंजे ख़्याल में लैग जे करे सही पढ़ियो ॿुधो कोन। मूं चयो हो, मूं मिसाल पे ॾिनो त जेके बि ॿिया प्रोविंसिस आहिनि उन्हनि जे मतिलबु उन्हनि सां कंपेयर कयूं त सिंध में तमामु घटि जेके नियाणियूं आहिनि उहे इन फील्ड में एक्टिव आहिनि। बाक़ी असांजो जेको आहे पूरे पाकिस्तान में किथां बि केरु एडमिशन वठे उन्हनि जे लाइ जेका 50% डिस्काउंट हूंदो फॉर गर्ल्स। विक्रम अदा, ई कॉमर्स जो कोर्स अञा हींअर न आहे। असां कोशिशि कयूं पिया त असां जेके एक्सपर्ट जेके ट्रेनर्स आहिनि उहे अरेंज कयूं जेके ई कॉमर्स जो कोर्स पढ़ाइनि। ऐं असां जल्दी जेको आहे ई कॉमर्स बि शुरू कंदासीं। तव्हां मुंहिंजे ख़्याल में ACO कोर्स जो पुछियो आहे। ACO सर्च इंजन ऑप्टिमाइज़ेशन, ACO बि असां आणींदासीं। बसि हाणे असां ही ऑनलाइन लॉन्च करे छॾियो आहे। ऑलमोस्ट 7 कोर्सिस जेके आहिनि असां कया आहिनि। हाणे असां कोशिशि कंदासीं असांखे पूरी सिंध मां जेके बि एक्सपर्ट असांखे ट्रेनर जी मिलनि था तीअं तीअं असां कोर्स लॉन्च कंदा वेंदासीं। प्रकाश पुछनि था यानी कोर्स ब्रदर, असां हींअर बेसिक जेके कोर्स शुरू कया आहिनि जंहिंमें वेब डेवलपमेंट आहे ऐं वेब डेवलपमेंट डिज़ाइन मोबाइल ऐप आहे ऐं उनखे अलावा डिजिटल मार्केटिंग आहे ऐं फ्रीलांसिंग जो असां प्रॉपर अलॻि सां जेके दोस्त ऑलरेडी स्किल्ड आहिनि उनखे फ्रीलांसिंग सेखारींदासीं। ऐं उन खां सवाइ ग्राफिक डिज़ाइन आहे। वर्डप्रेस जी डिमांड आहे त वर्डप्रेस बि आहे। ऐं फ्यूचर में असां एडवांस अञा बि कोर्स खणी ईंदासीं। जीअं मूं पहिरीं चयो, असांखे जीअं जीअं ट्रेनर अरेंज थियनि था तीअं असां उन्हनि खे एंगेज करे पाण सां ऐं असां ट्रेनिंग्स जेके आहिनि इहे कोर्स प्रोवाइड कंदासीं। जी जतपाल सिंह पुछनि था ग्राफिक डिज़ाइन, बिल्कुलु ग्राफिक डिज़ाइन कोर्स आहे। ऐं हाणे तव्हां वेबसाइट बि तव्हांजे साम्हूं आहे, हींअर ई तव्हां विज़िट करे सघो था isplus.pk। हा, मोबाइल ऐप जे लाइ जेको आहे प्रोग्रामिंग बैकग्राउंड हुजणु लाज़मी आहे। डायरेक्ट तव्हां मोबाइल ऐप डेवलपमेंट में एडमिशन नथा वठी सघो।
विक्रम पुछनि था सजेशन आहे क्रिप्टो करेंसी जे हवाले सां। ॾिसो क्रिप्टो करेंसी असां बिल्कुलु रखंदासीं जॾहिं असांजे मुल्क में इन जो लीगल स्टेटस अची वियो त असां ज़रूरु इन खे आणींदासीं। फ़िलहाल इन जो को बि लीगल स्टेटस न आहे, इन जे करे असां इहो नथा रखी सघूं। अच्छा, लाल बख्श नोड़े पुछनि था बिंदाश। ब्रदर ॾिसो, वर्डप्रेस हिकिड़ी अलॻि शइ आहे, उहो तव्हांजी ठहियल हिकिड़ो तव्हांजो CMS आहे जंहिंमें तव्हां वेबसाइट ईज़ी नमूने ठाहे सघो। पर जेकॾहिं उन्हनि में तव्हांखे CSS या जावा स्क्रिप्ट या उनजी नॉलेज आहे त तव्हां वधीक उनखे बहितरीन नमूने सां करे सघो था। जेकॾहिं तव्हांजो प्रोग्रामिंग बैकग्राउंड आहे, तव्हांखे HTML CSS जावा स्क्रिप्ट अचे थी। बाक़ी जेकॾहिं इहे शयूं अचनि थियूं त तव्हां वर्डप्रेस खां अलावा बि तव्हां वेबसाइट डेवलप करे सघो था ऐं फ्रीलांसिंग में बि तव्हां सुठी पंहिंजो वैल्यू ठाहे सघो था ऐं तव्हां अर्न करे सघो था। कोर्स की क्या पड़ेगा? अच्छा, साजिद अली महर भाईजान, असांजा कोर्सिस जेके आहिनि उहे चार्जिस जे आहिनि, उन्हनि जी फीस आहे पर तमामु घटि फीस आहे। छो त असां हिन असांजो जेको IS प्लस जो बेसिक कॉन्सेप्ट ई इहो आहे। असां कोशिशि कयूं था त जेके होशियारु छोकिरा आहिनि अॻिते हली असां फ्यूचर में जेको असांजो जल्दी हुनखे बि असां इम्प्लीमेंट कंदासीं, जंहिंमें असां कोशिशि कयूं था त हिकिड़ो अहिड़ो सिस्टम ठाहिजे जंहिंमें जेके बि होशियार आहिनि उहे ॿियनि खे सेखारनि। हाणे जेके माण्हू सेखारण जे लाइ उन्हनि वटि प्लेटफॉर्म न आहे, माण्हुनि वटि इंडिविजुअली केरु एक्सपर्ट आहे, उहो ॿिए वटि जेको आहे जेकॾहिं चवंदो तॾहिं बि उनखे एतिरो ट्रस्ट बिल्ड कोन थींदो। पर जेकॾहिं हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे त असां प्लेटफॉर्म हिकिड़ो ठाहे छॾियो आहे। अॻिते हली असां केर बि दोस्त असां वटि जेकॾहिं उहो एक्सपर्ट आहे कंहिं बि स्किल में, उहो अचे असां वटि पढ़ाए, मैक्सिमम रेवेन्यू असां उनखे ॾींदासीं। ज़ीशान अली पुछनि था कोर्स जी प्राइस छा हूंदी? ब्रदर isplus.pk तव्हां विज़िट कयो ऐं हुन ते कोर्स जी इंफॉर्मेशन, ड्यूरेशन ऐं चार्जिस वग़ैरह हुते ॾिनल आहे। वॾी महिरबानी ख़ान जी। BS राठौड़ पुछनि था लैपटॉप जेकॾहिं न आहे त मोबाइल सही आहे? ब्रदर मोबाइल ते भी जेके आहिनि असल में लर्निंग जे लाइ तव्हांखे नेसेसरी आहे कि तव्हांखे लैपटॉप हुजणु ज़रूरी आहे। छो त असां जेको ट्रेनिंग ॾियारींदासीं उनजो नंढे स्क्रीन ते तव्हांखे सिखण जे लाइ डिफिकल्टी थींदी। पर जेकॾहिं सिर्फ़ु मोबाइल जी ॻाल्हि कजे त मोबाइल ते बि लिमिटेड स्किल्स आहिनि जंहिंसां तव्हां मैनेज करे ऐं पंहिंजो अर्निंग करे सघो था। जीअं तव्हांजी कंटेंट राइटिंग आहे, कंटेंट राइटिंग बि असां जल्दी ऐड कंदासीं पंहिंजे कोर्सिस में। दोस्तों जेके बि तव्हांजे माइंड में सुवाल हुजनि उहे पुछंदा अचनि। सावन मैकवार पुछनि था बेसिकली इन डिजिटल करेंसी जेको क्रिप्टो इन जे पोयां अञा ताईं इनखे न इहा इलीगल आहे न इहा लीगल आहे। अञा इन जी का बि सुञाणप उन्हनि न आहे ॾिनी। पर जीअं जीअं असांजे इदारनि खे जेकॾहिं उहो सही लॻो, उहे सिर्फ़ु पाकिस्तान न बल्कि दुनिया जा घणा कंट्री जेके आहिनि उहे इनखे नथा कनि। अञा ताईं हिकिड़ो प्रॉपर उन्हनि स्टेटस न आहे ॾिनो। सजाद अली महर बिल्कुलु असां कराईंदासीं ऐं असांजी एप्लीकेशन डेवलपमेंट जो जेको कोर्स आहे उन में बि ऐं उन खां अलावा हिननि जा जेकॾहिं सेपरेट बि अॻिते हली जेकॾहिं कोर्स असांखे करणा पिया त उहे बि रखंदासीं। फ़िलहाल जेको आहे जेके असां कोर्स रखिया आहिनि त असांजा जेके दोस्त आहिनि उहे स्टार्ट वठी सघनि।
जेकॾहिं वेब डेवलपमेंट जो कोर्स आहे या वर्डप्रेस। हाणे ॾिसो वर्डप्रेस जो कोर्स जीअं जेके असां वटि ऑन कैंपस जेके छोकिरा पढ़िया उन्हनि में वर्डप्रेस जिन सिखी उहे हींअर पंहिंजो फ्रीलांसिंग शुरू करे चुका आहिनि ऐं आदमी कनि पिया। अञा बि कंहिं दोस्त खे को सुवाल हुजे? हिन स्ट्रीम खे हींअर मुंहिंजी 27%, 27 ॼणा ॾिसनि पिया। ऐं जेकॾहिं तव्हां कंहिं ग्रुप्स या कंहिं पंहिंजी वाल ते शेयर कंदा त वधि में वधि जेके दोस्त आहिनि उहे जेके ॾिसी सघनि। साधवाणी एस के साधवाणी पुछनि था त किथे मां ब्रदर डिफरेंट कोर्सेस आहिनि असां वटि। तव्हां असांजी वेबसाइट जेका आहे iasclass.pk उहो विज़िट कयो ऐं हुते कोर्स ड्यूरेशन हुनजी चार्जिस इहे सभु ॾिनल आहिनि। उगम सिंह पीर पुछनि था कुझु दफ़ा असां जंहिं वटि इंटरनेट जो मसइलो हुजे छा हुन टाइम असां बिल्कुलु इहो बि कोशिशि कंदासीं त असां जेको बि असांजी क्लास जेका हले उनखे असां रिकॉर्ड कयूं त जीअं जेके दोस्त अटेंड न करे सघिया आहिनि उहे उतां फ़ाइदो वठी सघनि। असांजो जेको ट्रेनिंग जो जेको सॼो प्रोसेस हूंदो उहो ऑनलाइन हूंदो ऐं मल्टीपल एप्लीकेशन जे थ्रू लाइक ज़ूम थी वियो या जेके ॿियूं एप्लीकेशन्स आहिनि। ऐं पाण वटि जीअं त ख़बर आहे इंटरनेट जो हिकिड़ो वॾो मसइलो आहे। सो इंटरनेट जे जंहिं एरिया में जेतिरी अवेलेबिलिटी हूंदी उन हिसाब सां असां कोशिशि कंदासीं त दोस्तनि खे ट्रेनिंग ॾियूं जीअं उन्हनि खे सही लेक्चर डिलीवरी थिए। अञा कंहिं दोस्त खे को सुवाल? अच्छा, जेके दोस्त जिनखे ख़बर ना आहे जेके फ्रीलांसिंग जो उन्हनि खे आइडिया न आहे त असांजे पेज ते जेका फ्रीलांसिंग जे बारे में मुंहिंजी हिकु वीडियो आहे त बेसिक फ्रीलांसिंग जो कॉन्सेप्ट छा आहे उहो ॾिसी सघनि था। तनेश अंबाणी असांजूं जेके ट्रेनिंग ही जेके ऑनलाइन जेको आहिनि इहे सभु टोटली ऑनलाइन ई हूंदियूं। हिननि जो इंटरनेट जो इशू त आहे पंहिंजे हिसाब सां, पर इहो आहे त असां कोशिशि कंदासीं असां जेके सॉफ्टवेयर आहिनि ट्रेनिंग जे लाइ उहे अहिड़ा यूज़ कयूं जीअं ईज़ी जेको आहे उहो सिखी सघनि ऐं इंटरनेट स्लो रिक्वायरमेंट ते उहे थी वञनि। बाक़ी जेके थरपारकर सां जंहिंजो तालुक़ु आहे उहे कोशिशि कनि असांजे आइस प्लस जेको मिठी कैंपस आहे उते अचनि ऐं हैंड ऑन जेको आहे ट्रेनिंग वठनि त उहो वधीक बहितर आहे उन्हनि जे लाइ। जी साजिद अली महर साहब, बिल्कुलु असां असांजी जेका आइस प्लस आहे या हिकिड़ी IT कंपनी आहे ऐं असां प्रॉपर तव्हांखे ट्रेनिंग जा सर्टिफिकेट ॾींदासीं। पर असांजी कोशिशि इहा हूंदी त जेको इहो रवायती सर्टिफिकेशन ऐं जेको सिस्टम आहे हुन खे हटी करे असां जेके छोकिरा आहिनि असां वटि उन्हनि खे प्रॉपर स्किल्ड कयूं जीअं उहे
सुठे नमूने सिखनि ऐं पाण बि जेको आहे फ्रीलांसिंग करे सक्सेसफुल थियनि ऐं हुन सां आईएस प्लस बि ग्रो कंदो। खटूमल राघाणी साहब, तव्हां isplus.bk विज़िट करे सघो था। प्रकाश भूराणी, बिल्कुलु जेके तव्हां आईटी फील्ड में आहिनि उहे जेके आईटी फील्ड में जेके ग्रेजुएट्स आहिनि उहे असां वटि इंटर्नशिप करे सघनि था। असां पंहिंजी वेबसाइट ते बि जेका असांजी मेन वेबसाइट आहे कंपनी जी उन ते बि असां हिन जो डिटेल रखियो आहे। ऐं कोशिशि कयां थो तव्हांखे जेको वीडियो आहे हुनजी लिंक प्रोवाइड कयां। विक्रम खीमाणी साहब, तव्हां चयो फ्री ईगो ॾियो, त ॾिसो असांखे बेसिकली इन जेको इंटरनेट जो सही यूज़ जेका आहे उन जे बारे में माण्हुनि खे सेखारिणो आहे। त जॾहिं ॾिठो वञे त सभिनि दोस्तनि वटि इंटरनेट जी एक्सेस आहे। मेजॉरिटी मूं ॾिठो आहे जेके सोशल मीडिया ते एक्टिव आहिनि या एतिरा न आहिनि तॾहिं बि हुननि वटि इंटरनेट जी एक्सेस आहे। पर इन फ्यूचर असां कोशिशि कंदासीं त स्कॉलरशिप सिस्टम रखूं, जेकॾहिं पर हाणे असांजो हींअर जेको सिस्टम आहे उहो प्रॉपर हिकिड़े उन सिस्टम ते हले थो, हिकिड़ो इको सिस्टम चइजे। त असां वटि जेके ट्रेनर आहिनि असां कोशिशि कयूं पिया त सिखो ऐं सेखारियो वारो सिस्टम आहे असां वटि, त पाण बि सिखो ऐं अॻिते माण्हुनि ॿियनि खे सेखारियो। त असां कोशिशि कंदासीं जेकॾहिं हिकिड़ो ॾिसो न हिकिड़ो यूनिवर्सिटी वञा या किथां बि केरु ट्रेनिंग करे आयो आहे या इवन की असां वटां ट्रेनिंग करे आयो आहे, उहो एक्सपर्ट आहे, सुठो फ्रीलांसर आहे, ऐं उहो जेकॾहिं असां वटि ई एज़ ए ट्रेनर रजिस्टर थिए थो ऐं पढ़ाए थो, या जेकॾहिं असां वटि न बि थिए, जेकॾहिं पंहिंजे हिसाब सां पढ़ाए थो, त ईअं करे असां पूरी सिंध में असां घणे में घणा जेके आहिनि माण्हू जेके आहिनि उनखे रोज़गार ते लॻाए सघूं था। त असां हींअर असांजो जेको सिस्टम इहो हले थो त असांजा जेके ट्रेनर्स आहिनि मेजर असांजो जेका रेवेन्यू शेयर आहे उन्हनि खे वेंदो। त इन सां इहो थींदो त जॉब्स क्रिएट थींदियूं, वधि में वधि माण्हू जेको आहे उहे कम ते लॻंदा। सजाद अली महब साहब, तव्हां जेकॾहिं इंटर्नशिप जे लाइ असां मिठी में अचिणो पवंदो तव्हांखे। असांजी जेका हेड ऑफिस आहे उहा मिठी में आहे। एस के साधवाणी साहब, असां तक़रीबन 6 महीननि खां मथे टाइम थी वियो आहे असां हलायूं पिया पंहिंजो ऑन कैंपस जेके फिज़िकल क्लासिस जेके मिठी में, उन्हनि जी बि एडमिशन हींअर हले पई। जेकॾहिं तव्हांखे वठिणी आहे त तव्हां असांजी ऑफिस ते अची करे कैंपस ते अची करे एडमिशन वठी सघो था। महिरबानी। असां बि इहो उमेद कयूं था त असांजा जेके दोस्त इंटरनेट ते एक्टिव आहिनि उहे वधि में वधि सिखंदा। ऐं मुंहिंजो त इन बारे में मुंहिंजो त इहो आहे त असां जेकॾहिं हीअ असांजा वीडियो जिते बि हलनि था, जेके बि ॾिसनि था, त उहे उन्हनि खे इन्हनि शयुनि जी ख़बर पए। हिकिड़ी अहिड़ी दुनिया आहे जेका घणनि माण्हू हिन मां फ़ाइदो वठनि पिया पर ॿियनि खे ॿुधाइनि, हाणे उन्हनि खे जेकॾहिं ॿुधाइनि नथा या उन्हनि जो पंहिंजो आहे, पर इहो आहे त जे इन सां तव्हां पंहिंजी कैरियर सुठे नमूने ठाहे सघो था ऐं सुठो अर्न करे सघो था। सो जिते वीडियो पहुचनि पिया उहे दोस्त
फ्रीलांसिंग जेकॾहिं गूगल ते सर्च करे या जेकॾहिं उहो स्किल जे बारे में गूगल ते सर्च करे बि जेकॾहिं सेल्फ लर्निंग बेस ते बि सिखंदा तॾहिं बि असांखे ख़ुशी थींदी। जी साधवानी साहब, असांजी बिल्कुलु डेमो क्लास हूंदी ऐं जेकॾहिं दाख़िला वठंदो त असांजा हाणे क्लासिस जीअं असांजी एडमिशन राउंड कंप्लीट थियो क्लासिस हाणे कैंपस बि शुरू थींदा ऐं जेको ऑनलाइन आहे हिन में असां पूरो मंथ जेको अक्टूबर आहे जीअं मूं अॻु में चयो रिकॉर्डेड वीडियो में त असां ही पूरो मंथ जेका आहे उहा एडमिशन राउंड हलाईंदासीं ऐं हुन खां पोइ असां क्लासिस शुरू कंदासीं। अञा कंहिं दोस्त खे को सुवाल हुजे? अच्छा, माफ़ कजो तव्हांजो क्वेश्चन मिस थी वियो। अच्छा, जेका क्लासिस जी टाइमिंग आहे उहो असां कोशिशि कंदासीं त असांजा जेके मैक्सिमम स्टूडेंट जेके आहिनि उहे कंफर्टेबल हुजनि, उहो फ्लैक्सिबल आहे जिते असांजा मैक्सिमम स्टूडेंट जेके आहिनि उहे अकोमोडेट थी सघनि त असां उन हिसाब सां टाइम स्लॉट रखंदासीं। हर कोर्स जे लाइ डिफरेंट ट्रेनर आहे। सर यूट्यूब चैनल वीडियो यूट्यूब जे बारे में असां उन जे लाइ बि असां जीअं मूं ॿुधायो कि त असां कोर्स उन जे लाइ बि अरेंज कंदासीं जल्दी। असांजो पोर्टल हिकिड़ो दफ़ो हाणे मार्केट में अची वियो आहे, माण्हू ॾिसनि ऐं हुन में हुन पूरो हिकिड़ो लर्निंग मैनेजमेंट सिस्टम आहे। उहो पहिरीं त उनखे ऑपरेट करण जी प्रैक्टिस कनि त उहो कीअं हले थो, हुन में कीअं साइन अप कबो आहे, कीअं कोर्स जे लाइ एडमिशन वठिबी आहे, कोर्स जी इंफॉर्मेशन वग़ैरह। बाक़ी असां कोर्स जेको आहे उहो ऐड कंदा रहंदासीं नवां नवां, जीअं असां वटि ट्रेनर ईंदा वेंदा तीअं असां कोर्स ऐड कंदा रहंदासीं। ॾिसो परमानंद, जीअं मूं चयो त इहो फ्लैक्सिबल हूंदो ऐं जेतिरा स्टूडेंट जंहिं टाइम ते कंफर्टेबल हूंदा उन टाइम ते कोशिशि कंदासीं उन्हनि खे उन टाइम ते क्लास हलायूं उन्हनि जो। अञा बि कंहिं दोस्त खे को सुवाल हुजे रिगार्डिंग आईएस क्लास डॉट पी के असांजो ऑनलाइन जेको ट्रेनिंग प्रोग्राम आहे। धनेश, असांजे टाइमिंग जे हिसाब सां असां जीअं ॿुधायो त उहा फ्लैक्सिबल हूंदी, इवनिंग बि असां करे सघूं था जेतिरो असां वटि हाणे असां वटि ट्रेनर, छो त हर कोर्स जा अलॻि ट्रेनर्स आहिनि, सो असांखे इहो पाबंदी न आहे। असां डिसाइड करे सघूं था त जिते मैक्सिमम कंफर्टेबल हूंदा असां कोशिशि कंदासीं उन टाइम ते क्लास हलायूं। अच्छा, ही हिन प्रोग्राम खां अलावा बि जेकॾहिं तव्हांखे अबाउट फ्रीलांसिंग या कंहिं स्किल जे बारे में को सुवाल हुजे त उहो बि पुछी सघो था। अञा 5-10 मिंट सां कोशिशि कयूं था कि लाइव रहूं।
अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका हुन में, अच्छा विवेक आनंद पूछनि था, डियर विवेक, तव्हांजो क्वेश्चन समझ में कोन आयो, तव्हां वरी पुछी सघो था। ॾिसो, तमामु ज़बरदस्त क्वेश्चन कयो आहे। सिंध छो पोइते आहे पंजाब फ्रीलांसिंग जे? ॾिसो, हिन में घणा फैक्टर अचनि था। हिकिड़ो त असांजी जेका पंजाब में जेका गवर्नमेंट आहे, उहो उन तमामु घणो हिन में मतिलबु कोशिशि कई आहे। जीअं उन्हनि प्रोग्राम्स आंदा आहिनि जेके पंजाब में PITB प्रॉपर हिकिड़ो पंहिंजो टेक्नोलॉजी बोर्ड आहे, हुनजे अंडर में ई रोज़गार जे नाले ते हिकिड़ो वॾो प्रोग्राम हले थो जेको गवर्नमेंट हलाए थी। ऐं उन खां अलावा जेको आहे फेडरल लेवल ते बि डिजी स्किल थी वियो, जेको इग्नाइट जे अंडर में हले थो, उहो बि सुठो प्रोग्राम आहे। असांजा सिंधी जेके आहिनि उन मां घणो सिखी चुका आहिनि। पर हाणे हिन में हिन जा जेके कारण तमामु घणा आहिनि। असांजो हालांकि यूज़र जेको आहे इंटरनेट ते तमामु घणो आहे, हुनजो तव्हां मिसाल वठो त हिकिड़ो सिंपल फनी वीडियो या को अहिड़ी पॉलिटिकल जेका जहिड़े वारी जेका पोस्ट हुजे, उन ई ते जेको आहे तमामु घणो असांजा दोस्त इंगेज थींदा आहिनि। पर हिकिड़ी सिखण वारी जेका शइ हूंदी आहे उन ते तमामु घटि ईंदा आहिनि। त मुंहिंजी असांजी आईएसक्यूएल जे अंडर में असांजी कोशिशि इहा आहे त जेके दोस्त तव्हां इंटरनेट जी एक्सेस आहे, जेको तव्हां सॼो ॾींहुं वेही जेके मिसइंफॉर्मेशन जूं पोस्टूं या जेके इहे शयूं जेके शेयर कयो था, उन जी जॻह ते जेके तव्हां डिजिटल मार्केटिंग सिखो ऐं इहो पोस्टिंग वारो कमु जेकॾहिं तव्हां क्लाइंट जे लाइ कयो त मुंहिंजे ख़्याल में तव्हां सुठा पैसा जेको आहे घरु वेही कमाए सघो था। थैंक यू संतोष। जी विवेक जी, तव्हां शायदि वीडियो थोरी देरि पहिरीं ॾिठो हुजे त मूं चयो त असांजो फ्लैक्सिबल टाइमिंग हूंदी। हा, जंहिं टाइम लेक्चर हूंदो उन टाइम ते तव्हांखे लेक्चर वठिणो पवंदो। अञा कंहिं दोस्त खे को क्वेश्चन हुजे त पुछी सघे थो। असां कोशिशि कंदासीं त इन जेके बि असां कोर्सिस रखिया आहिनि हिननि जे बारे में ओरिएंटेशन क्लास त असां बिल्कुलु रखंदासीं। उन खां अलावा बि जेकॾहिं असांजी हिकिड़ी पूरी हिकिड़ो तयारु थिए थो, असांजा जेके इन ते इंटरेक्शन वधीक अचे थो असांजे पोस्ट ते सोशल मीडिया ते, त असां कोशिशि कंदासीं त वधि में वधि उन्हनि खे जेको आहे न सिर्फ़ु इहो जेका पेड ट्रेनिंग वारो, उन खां अलावा बि असां जेको उन्हनि खे सोशल मीडिया ते वेही करे लेक्चर ॾेई सघूं ऐं उन्हनि खे गाइडेंस ॾेई सघूं त कहिड़ो कोर्स करणु खपे ऐं किथां करणु खपे। फ्रीलांसिंग में सब खां वधीक कहिड़े ॾिसो तमामु घणा स्किल्स आहिनि जेके, पर असां जेको फ्रीलांसिंग जो जेको कोर्स आहे उन में बि असां जेके दोस्त अचनि था उन्हनि खे इहो सॼो गाइड कंदा आहियूं। त हाणे थिए इहो थो त जेकॾहिं हिकिड़ो दोस्त लाज़मी न आहे त सिर्फ़ु जेकॾहिं वेब डेवलपमेंट सिखे थो त उहो उते ई बीह रहंदो, उते पंहिंजो कमु करे। उन सां अलावा जेकॾहिं उहो प्रॉपर फ्रीलांसिंग में अची वियो त हू डिफरेंट स्किल जेके आहिनि पाणे बि सिखी सघे थो, ऑनलाइन कोर्स करे सिखी सघे थो या पंहिंजो पाण यूट्यूब तां सिखी सघे थो, किथां बि पाण सिखी सघे थो। बाक़ी जेकॾहिं डिमांड जी ॻाल्हि कजे त हर कंहिंजी पंहिंजी डिमांड आहे। वर्डप्रेस जी डिमांड आहे, डिजिटल मार्केटिंग। हाणे अहिड़ा बि दोस्त वेठा आहिनि जेके इवन के थर में वेठा आहिनि, जेके आउं सोशल मीडिया ते मूंसां गॾु ऐड आहिनि, जेके डिजिटल मार्केटिंग जे थ्रू बि ठीकु ठाकु उहो अर्न कनि पिया थ्रू फाइवर ऐं अपवर। जेकॾहिं वेब डेवलपमेंट ॾिसिजे त असांजी टीम में जेके दोस्त आहिनि जेके असांजी मूं वटि जेके कमु कनि था उहे बि सुठा फ्रीलांसर आहिनि। उन्हनि सिर्फ़ु वेब डेवलपमेंट जो कोर्स कयो ऐं उन खां पोइ मोबाइल ऐप डेवलपमेंट में त उहे बि फ्रीलांसिंग कनि पिया ऐं सुठो अर्न कनि पिया। साॻी तरह सां जेकॾहिं ग्राफिक्स जो ॾिसिजे
त इहे सभु जेके बि कोर्सिस आहिनि या जेके बि स्किल्स आहिनि जेके असां पढ़ायूं पिया या इन खां अलावा जेके स्किल्स आहिनि त असां कोशिशि कंदासीं त उन्हनि ते बि तव्हांखे गाइडेंस जे लाइ वीकली या विच में या डेली कोशिशि कयूं जॾहिं बि मूंखे टाइम मिलियो त आउं पाण अची ऐं गाइड कयां त कहिड़ो कहिड़ो स्किल सिखो। जी सजाद अली बिल्कुलु तव्हां करे सघो था असांजे असांजो ऑफिशियल नंबर जेको आहे उन ते बि करे सघो था ऐं तव्हां कॉल करे सघो था। अञा मुंहिंजे ख़्याल में 45 ते पाण कंदासीं असां हिनखे स्ट्रीम खे एंड त 3 मिंट आहिनि अञा जेकॾहिं कंहिंखे का क्वेश्चन हुजे त उहो पुछी सघे थो। थैंक यू विवेक। आई थिंक हाणे को कमेंट कोन्हे। ठीकु आहे दोस्तों, सभिनी जी महिरबानी जंहिं जंहिं अॼोकी इहा स्ट्रीम ॾिठी ऐं हिनखे शेयर कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं जेका आइस क्लास डॉट पी के जो वेबसाइट जेका आहे उहा बि शेयर कयो, उनखे अलावा पेज बि जेकॾहिं शेयर कयो, वॾी महिरबानी।